मुझा नौजवान बुजुर्ग दोस्त जेके हिते आया आहियो उन सभिनी से सलाम वालेकुम। अदा ही गॾिजाणी जेका आहे असांजे कोस्तान में इलेक्शन के बारे में आहे। तव्हां सभिनी खे ख़बर है हींअर इलेक्शन जो दौर हले पियो। अॻु में भी इलेक्शनूं थियूं आहिनि पर हींअर वटि के बि वोट वठणु कोन आयो हूंदो। हाणे हींअर मुक़ाबला थिया आहिनि, आम्हूं साम्हूं मेंबर बीठा आहिनि। अॻे बिना मुक़ाबले इलेक्शन थींदी तंहिंजे करे कंहिंजी का पुछा कोन हूंदी, उन करे अवां जा कम बि कोन थिया हूंदा। अॻु में जेको चेयरमैन साहब रहियो अवां ॾिठो बि कोन हूंदो, कम बि कोन थिया आहिनि। असां वटि सरीअ में त बहरहाल को कमु कोन थियो आहे। उन करे हींअर नई क़यादत आई आहे। असां ॿारनि सभिनी खे गॾिजी कोशिशि करणी आहे त नई क़यादत खे आणियूं ऐं हिननि जो इंतख़ाबी निशान जेको तालो आहे, ताले खे ठप हणूं। सभिनी दोस्तनि खे बि चऊं, वास्तेदारनि खे चऊं, घर वारनि खे चऊं, परे परे जेके बि असांजा माण्हू रहनि था उन्हनि खे सभिनी खे हिते आणे करे इलेक्शन वारे ॾींहुं वोट कास्ट करायूं जीअं असांजा उमेदवार अचनि। हींअर रईस अतामुंद पालारी तव्हांजे साम्हूं आहे जेको चेयरमैन जी सीट ते बीठल आहे। तमामु सुठो सचार माण्हू आहे, अला वारो माण्हू आहे। हूअं बि ग़रीबनि जी मदद कंदो, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। ऐं हीअ इहा ई कोशिशि आहे त मूंखे अलाह पाक सभु कुझु ॾिनो आहे ऐं जेको बि मूंखां थी सघे झूननि मां ग़रीबनि जी मदद कयां, ग़रीबनि जो कमु कयां। तमामु सोशल माण्हू आहे, ग़रीब को बि हिन जे दर ते वियो कॾहिं मोटियो न आहे। तंहिंजे करे असां बि हिन सां गॾु आहियूं। असीं बि सोशल कम सां वास्तो रखूं था। असां वटि बि तइलीम जो निज़ाम ख़राबु हुयो, असां उन जे करे असांजे पंहिंजे ॻोठ में बि हिकिड़ा स्कूल खोलिया आहिनि जिते ग़रीबनि खे जेको सो फ्री में तइलीम ॾींदा आहियूं, किताब फ्री में ॾींदा आहियूं, कापियूं फ्री में ॾींदा आहियूं। असांजे सॼी शहर मंझि तइलीम जो तमामु निज़ाम ख़राबु आहे। तव्हां प्राइमरी स्कूल में वेंदा त सिर्फ़ु हिकिड़ो टीचर आहे पहिरें खां वठी 5 ताईं। गर्ल्स स्कूल आहे उहो बि असां जेको पंहिंजी कोशिशि सां ठारायो, पर उन वक़्तु हिन 25 सालनि खां वठी उते का लेडीज़ टीचर न आहे। इहा हालत लॻी वई जेको वॾे में वॾो शहर आहे जितां असांजा उमेदवार चूंडियल आहिनि, लेकिन उते अञा ताईं गर्ल्स स्कूल में जेको लेडीज़ टीचर आहे। सो जेसि ताईं चेंजिंग न ईंदी, सुजागी न ईंदी, पाण सुजाग न थींदासीं तेसीं पंहिंजो को बि चेंजिंग न थींदी। तंहिंजे करे पाण सभिनी खे सुजाग थियणो आहे। पाण खे जेकॾहिं मसइला हल करणा आहिनि, असीं चाहियूं था पहिरीं तइलीम अचे। तइलीम वॾो मसइलो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदासीं तॾहिं कमु थींदो। पर जेकॾहिं स्कूल न हूंदो, उस्ताद न हूंदा, कीअं ॿार पढ़ंदा? तंहिंजे करे पाणनि खे तइलीम ॾियो, ॿारनि खे पढ़ायो। जिते बि वञो उते तइलीम लाज़मी आहे। तइलीम खां पोइ पाणे सुजागी ईंदी, उनखे ख़बर पवंदी त असांजा मसइला छा आहिनि, असांजा मसइला हल कीअं थींदा। सो ही सभु दोस्त, सभु ॿार जेके मौजूदु माण्हू तव्हां वटि आया आहिनि, अव्हांखे उन लाइ सुजागी करणु आया आहिनि त महिरबानी करे वोट पंहिंजो सोचे सम्झी ॾियो, पंहिंजे ज़मीन सां ॾियो ऐं ताले ते हणो ठपो। सो महिरबानी के असां इहा ई उमेद सम्झो आहे त दोस्त तव्हां वटि आया आहिनि, सुठी मोटर ईंदाऊं ऐं ताले खे जेको वोट ॾेई कामयाबु कंदाऊं। इंशाअल्लाह ताला